नाज़रीन ख़बर आहे भोजपुर मां जेका मसइला शेयर कयूं पिया 2 साल अॻु ज़िले कश्मीर जे इलाइक़े रईस हबीबुल्ला सावंत में कारें तकरार वारे मसइले तां शुरू थियल सावंत सुराणी तकरार जो निबेरो कुझु अरसो अॻु सरदार अली गौहर ख़ान मर ऐं इलाइक़े जे PPMPA चीफ सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी समेत मुख़्तलिफ़ मोअज़्ज़िज़ीन जे सरपंच हेठि खानगढ़ में थियो हो, जंहिं जी फ़तवा में इहो बि चयो वियो हो त बनकड़ी कंदड़ धुर मथां 2 करोड़ ॾंढ विधो वेंदो। पर बदकिस्मती सां सुंदराणी धुर फ़ैसिले जी बनकड़ी कंदे कुझु अरसो अॻु भनर ॻोठ भरिसां हिकु नौजवान ज़ुबैर पुट असगर सावंत खे क़त्ल करे छॾियो हो, जंहिंजे खून जो निबेरो अॼु ॻोठ दड़ी सुंदराणी में थी गुज़रियो। जंहिं फ़ैसिले में ॾिनल फ़तवा जी बनकड़ी करण ते सुंदराणी धुर मथां मजमूई तौर 2.5 करोड़ ॾंढ विधो वियो। फ़ैसिले जी फ़तवा ॿुधण लाइ ज़िले कश्मीर जे शहरनि मां सवें माण्हू आया हुआ, जॾहिं त निबेरे में इलाइक़े जे केतिरनि ई मोअज़्ज़िज़ीन सैयद मोहम्मद शाह जीलानी, सैयद बशीर अहमद शाह, सरदार तयो ख़ान तेगाणी, सरदार मोहम्मद सलाह गोलो, सरदार लियाकत मलिक, मीर एहसान सुंदराणी, डॉक्टर तारिक सावंत ऐं ॿियनि वॾी तइदाद में शिरकत कई। फ़ैसिले जी फ़तवा खे ॿिन्ही धुरनि क़बूल कयो ऐं हिक ॿिए खे भाकुर पाता। ॿिन्ही धुरनि जे ताज़े थियल झेड़े में गोला बिरादरी जो नौजवान बि मारिजी वियो हो, जंहिं जो ॾंढ 30 लख सावंत ऐं सुंदराणी धुरनि भरे ॾिनो।